बिलारोस मुगिले वलायकी कनीची जो ॻोठ। उहो मालूम नहीं त हे चर्च कहिड़ी बुज़ुर्ग जे नाले पठियां रखियो वियो। मां ॾेखारियां थो त फर्श जी सतह किथी हुई। प्लेस्तर थियल भत छत खां मथे आहे। फर्श जी सतह हेठां सरनि जी भत। बेम लाइ अदावत दौरान ठहियल नचस। हती चोरस हिस्से जूं थलियूं काठ जूं छांव लॻायो वियो हुयूं। उते एंदड़ बेम लाइ हिकु जॻह आहे। उती साम्हूं भत में निछस आहिनि। उहो वाज़े आहे त मंज़िल जी सतह जती आर्किटेक्ट पारां रथियल हुई। फर्श जी सतह खां हेठि दीवार में हिकु प्रासरा ढांची दरियाफ़्त कयो वियो आहे। उहे नचस हिकु सरनि जे वाल्ट जी सूरत में ठहियल आहिनि। उहे हिकु सरनि जी भत सां ख़तमु कनि था। मंदर जी दीवार में अहिड़ा केतिराई नराला आहिनि। कुर्बान गाह जे अॻियां या बुल्क कुर्बान गाह जे हेठां। इहे न दरवाज़ा आहिनि ऐं न दरवाज़ा। सभी नचण सरनि जे बत्तेन में ख़तमु थियनि था। हुक नच जी मथां बत में हिकु इफ़्तिताह आहे। उहो गुज़रण लाइ तमामु घटि आहे। उती को बि माण्हू न ईंदो। वधीक वेंटिलेशन वांगुरु। मथां फर्श जा शेला हुआ। इफ़्तिताह ऐं जॻह फर्श जी सतह खां हेठि वाक़िअ आहिनि। उहो ई आहे जेको इफ़्तिताह ॿारां ॾसण जहिड़ो आहे। ज़मीन जी सतह खां हेठि वेंदड़ सूराख़। जॾहिं बर्फ़ ॻरी ऐं बरसाति पवंदे त हथी पाणी वेंदो ऐं उन्हनि ज़ेर ज़मीन नचण में वेंदो। मज़हबी इमारत खे कुर्बान गाह जे हेठां भत में नचण जी ज़रूरत छो आहे? स्टोरेज जे जॻह वांगुरु नज़र नथो अची। नीचे जी मथां ठहियल सूराख़ ज़रिए छो आहिनि? छा हे वाइटलेशन आहे या रोशनी? शायदि चर्च नमाज़ ऐं अख़लाक़ी तालीम लाइ तामीर न कयो वियो। वधीक हुक टेक्नोलॉजी हल वांगुरु। उते हिननि पाणी ऐं हवा सां कुझु कयो। कुर्बान गाह जे हेठां उन्हनि नीचस में